नौशर फिरोज खां ख़बर शामिल कई पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ सिविल अस्पताल नौशर फिरोज जे दिल जे बीमारियुनि जो सीनियर ऐं एडिशनल मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर सईद अमन जलबानी उम्र जी सआदत करे अचण ते सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरो पैरामेडिकल अगवान एजाज ममनाई वसीम इकबाल पारां संदसि ॻोठे दरिया खान जलबानी में खेसि मुबारकूं ॾिनियूं ऐं चयो त पाक ऐं मुक़दस धरतीअ जी ज़ियारत करणु हिकु वॾी सआदत आहे जेका डॉक्टर साहब खे नसीब थी आहे। शाला संदसि उम्रो क़बूल पवे ऐं मालिक उन जे सदके असांखे बि उन मुक़दस सरज़मीन जी ज़ियारत कराए। उन मौक़े ते डॉक्टर सईद अमन जलबानी खां ख़ुसूसी दुआ पिणु घुराई वई। बुज़ुर्ग शाइर अब्दुल्ला शाद जलबानी पारां सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो ऐं एजाज ममने खे पंहिंजो शाया करायल ॾहों किताब तोहफ़े तौरु ॾिनो।